उमरकोट का मीरपुर खास वेंदड़ मुख्य रोड राजा रस्ते स्टॉप का हंधा हंधा उखड़ी वियो आहे। मुख्य रोड की मरम्मत न थियण ऐं कुछ हिस्से में पत्थर उछलायल हुअण करे रोड जा रस्ता मामूल बणियल आहिनि, जॾहिं त मुसाफ़िर सफ़र दौरान पिण सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। वीडियो लिंक ते मौजूद आहे सुहेल कुंबर, वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे। जी सुहेल, आगाह कजो इन हवाले सां। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु अमरकोट खां मीरपुर कास वेंदड़ मेन रोड ते मौजूद आहियूं। जेको अमरकोट खां मीरपुर कास वेंदड़ मेन रोड आहे, इन जो जेको अमरकोट खां राजा रस्ती ताईं जेको 18 किलोमीटर आहे, उहो गुज़िरियल 2 सालनि खां रोड जेको अॼु में पहिला रोड जी जेको मरम्मत न थी आहे। रोड ते जेके पत्थर आहिनि उहो उछलाइण खां पोइ जेके ठेकेदार गुम थी वियो आहे। जेके अमरकोट खां मीरपुर कास वेंदड़ जेको ट्रांसपोर्ट आहे या जेके मुसाफ़िर आहिनि या डेली जेके माण्हू अच वञ कनि था, उहे जेके सख़्तु मुश्किलात जो शिकार आहिनि, उहे सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अमरकोट खां राजा रस्ती ताईं जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि जा जेके रवासी आहिनि, जेके डेली मुख़्तलिफ़ कमनि कारण उमरकोट अचंदा या पंहिंजी ड्यूटी ते अचंदा, उहो माण्हू अज़ाब में जेके मुब्तला आहिनि। जेके 18 किलोमीटर रोड आहे, उन में कुछ हिस्से में जेके अॼु खां साल खनि पहिरीं जेके ठेकेदार पत्थर उछलाइण खां पोइ गुम थी वियो आहे। अॻु जेको रोड हो उनखे बि जेके मशीननि जे ज़रिए उखेड़ियो वियो। रोड जेको आहे बिल्कुलु खॾा ऐं खोबा रोड में आहिनि। जेके माण्हू आहिनि उहे सख़्तु मुश्किलात खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जेको ट्रांसपोर्ट आहे उन जा जेके गाॾियुनि जो लाखनि रुपए जो नुक़सानु थियो आहे। गाॾियुनि जा टायर फाटण या हादसा जेके रोड ते मेमूरी रोड ते केतिरा ई जेके हादसा थी चुका आहिनि। रोड में जेके खॾा हुअण करे जेके जेके मुसाफ़िर आहिनि उहे सख़्तु मुश्किलात में जो ट्रांसपोर्टर आहिनि या जेको गाॾियुनि वारा माण्हू अचनि वञनि था, उहो जेको 3 मिंट जो जेको मुफ़ासिलो आहे, हीअ जेके उहो 1.5 जेके कलाक में जेके तय कंदा। रोड ते मिट्टी दर्द धूं दामन करे जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि उहे पिण वठिजी वियूं। इलाइक़े वासियुनि जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतियाज कया, एहतियाजी तहरीकूं हलायूं, पर उन ते को बि जेके अमल नाहे थी सघियो। राजा रस्ती खां उमरकोट जो रोड आहे, 18 किलोमीटर जो मुफ़ासिलो, 3 किलोमीटर में सिर्फ़ु जेके उहो पत्थर विछायल आहिनि। जेके 2 सालनि खां जेको रोड अधु में पियो आहे, माण्हू परेशान आहिनि, मुसाफ़िर परेशान। हिननि जो इहो मुतालबो आहे त रोड जो कमु उहो रहियल मुकमल करायो वञे, जीअं माण्हू जेके आहिनि अच वञ में उन्हनि खे जेके परेशानी खां बची सघनि। ऐं जेको गाॾियुनि जो जेको टायरनि जो नुक़सानु आहे या ॿियो जेको नुक़सानु थिए थो, उहो बि न थिए, जेको माण्हुनि जो जेको टाइम आहे उहो बची सघे।